मौजूद दोस्तों असां साहत टीवी पारां हलंदड़ असांजो जेको सिलसिलो आहे इंटरव्यूज़ ते मुश्तमिल अंदर और उन सिलसिले तहत अॼु जंहिं शख़्सियत सां मौजूदु आहियूं उन शख़्सियत जा खोड़ सारा सुञाणप जा हवाला आहिनि। अॼु असां गॾु आहियूं नाले वारे कहाणीकार, शाइर, मुसविर, हिदायतकार ऐं ॿियनि खोड़ सारनि ख़ूबियुनि जे मालिक मोहतरम साईं अयूब गाज़ साहिब सां। अयूब साहिब तव्हांखे असां भली कार चऊं था। महिरबानी। अयूब साहिब तव्हांजी शख़्सियत खां छो त तव्हांजी शख़्सियत जा खोड़ सारा हवाला आहिनि। हिकु ई वक़्तु तव्हां फ़ुन लतीफ़ा जे केतिरनि ई शोबनि सां तालुक़ु रखो था, त असां ॼाणणु चाहींदासीं त तव्हांजो जेको जनमु थियो उहो कॾहिं थियो, किथे थियो ऐं बचपन जा ॾींहं तव्हांजा किथे ऐं कीअं गुज़रिया? बर्थ डेट मुंहिंजी जे हिसाब सां जून आहे 1960। अच्छा। शहर लाड़काणो ई, शहर में ई हिते ई जेको विलादत थी, हिते जॻह पुराणी हूंदी कंहिं दौर में, काफ़िला सराय मोहल्लो। अलीगुराबाद में स्कूल हूंदो, हाई स्कूल, प्राइमरी स्कूल हूंदो जिते मां पढ़ियो। उते मोहतरमा आबदा परिन बि दौर में पढ़ंदी, जॾहिं मां पहिरियों पढ़ंदो हुउमि। आबदा परिन इहो 71 आहे, 70-71 दौर में। उन दौर में आबदा परवीन ऐं तव्हां गॾु पढ़िया हुआ? न, उहा पंजो पढ़ंदी ऐं मां पहिरें में दाख़िल वरिती अलीगुराबाद प्राइमरी स्कूल में। छो त मुंहिंजी सिस्टर पंजो पढ़ंदी न, उन सां गॾु पढ़ंदी हुआ। अच्छा, हिन खां पोइ तव्हां सेकेंडरी तालीम वठण लाइ पायलट स्कूल में मैट्रिक तव्हां उतां पायलट स्कूल में कहिड़े सन में? 75 मां। उन खां पोइ इंटर डिग्री कॉलेज में। अच्छा, उन खां पोइ तव्हां जेको BA या MA वग़ैरह? BA सचल कॉलेज हैदराबाद। अच्छा। पोइ वरी हिते MA साॻियो ई प्राइवेट यूनिवर्सिटी मां। अच्छा। हा, सचल कॉलेज हैदराबाद मां BA छो? छा हिते मूं फार्म भरायो साइकोलॉजी में। अच्छा। साइकोलॉजी सब्जेक्ट हिते हुयो कोन उन करे उहो मजबूरन मूंखे त जेको होॾे दाख़िला वठणी पई। पोइ वरी पोयनि साल पूरो थियण वारो त TC के ड्राइवर साॻियो हिते। ठीकु। अच्छा, हाणे तव्हांजो इहो त हिकिड़ो तालीमी सफ़र गुज़रियो, उन खां पोइ नौकिरी तव्हांखे पहिरीं कॾहिं मिली? नौकिरी मूंखे मिली 1981 में। सो बि मूंखे शौक़ु न हो। मुंहिंजे कज़िन चयो त इंटरव्यू था हलनि पायलट स्कूल में, सुभाणे इंटरव्यू आहिनि, उन में ड्राइंग टीचर जे लाइ बि जॻहियूं आहिनि, तूं अप्लाई कर त सुठी ड्राइंग करे थो, तमामु भलो कमु आहे तुंहिंजो हेॾो सारो। पोइ मां चयो शौक़ु त मूंखे कोन्हे को, पर ठीकु आहे। पोइ उते HST इंटरव्यू थिया, GST थिया, आख़िर में ड्राइंग टीचर जॾहिं थिया त जेके इतफ़ाक़ इहो त जेके बि उते वेठा हुया टीम में, उहे तक़रीबन 2-3 ॼणनि मां मूंखे सुञाणनि पिया कम जे हवाले सां त हीअ सुठो आर्टिस्ट आहे। पोइ हुन मूंखे इंटरव्यू कोन वरितो। चयो भाउ तोखे सुञाणो तूं वाक़ई आर्टिस्ट आहे, बसि वञु। ऐं अलाह जी महिरबानी सां ऑर्डर मिली वियो। ड्राइंग टीचर? हा, साईं हबीबुल्लाह सिद्दीकी, हुन उते DO। हाणे इहा तव्हांजी पहिरीं नौकिरी आहे मां सम्झां थो, ऐं हिन वक़्तु ताईं बि तव्हां उन ई नौकिरीअ सां, माना तुंहिंजो मक़सदु तव्हां ज़िंदगी में पहिरियों दफ़ो जंहिं पहिरीं नौकिरी लाइ इंटरव्यू ॾिनो उन खां पोइ तव्हां ॿिए कंहिं लाइ ट्राई न कई? न, उन खां पोइ ट्राई कई आहे। हा, न, बल्कि उन खां अॻु में कई। अच्छा। उन में मोहम्मद अली पठान बि मूंसां गॾु हुयो। अच्छा। हैदराबाद में पब्लिक सर्विस कमीशन में इम्तिहान हुयो लेक्चरशिप जे लाइ। जो MA करण खां पोइ वरी कोशिशि मुंहिंजी इहा हुई, सिंधी में कई कोशिशि हुई त जीअं मां लेक्चरार थियां। छो त मरब रज़ा कुमार चवंदो त लेक्चरार उहो थींदो आहे जेके माउ जी दुआ हूंदी आहे। पोइ मां अम्मा चवंदो अम्मा मूंखे दुआ कर। पोइ इतफ़ाक़ इहो थियो त जेके माण्हू हुते उन वक़्त में कुझु नाला न खणंदुसि, बहरहाल चिठियूं खणी विया सिफ़ारिशी, उहे थी विया। तव्हांजो जेको नौकिरी वारो सिलसिलो आहे उहो त हिन वक़्तु ताईं उहो ई हलंदड़ आहे, ऐं हिकिड़े ड्राइंग टीचर तौरु तव्हां कमु कयो था। हिन वक़्तु तव्हांजी पोस्टिंग किथे आहे? DC में। अच्छा, इन विच में मूं नई रेशनी में सुपरवाइज़र बि थियो हुउसि मां। उहो साहिबु DPM साहिबु पाण मुंहिंजे कम खां मुतासिर थी, या कीअं पाण वीचारो ऑर्डर करायो मुंहिंजो। उन खां पोइ वरी कल्चर डिपार्टमेंट में जेको सो मुंहिंजो ऑडियोविजुअल ऑफिसर जो ऑर्डर थियो। अच्छा। महताब राशिदी उन वक़्त में सेक्रेटरी हुई। ऐं कलीम लाशारी उहो इंटरव्यू हुयो। महताब मैडम पाण हुई, कुझु ॿिया हुया। पोइ हुन जेके सुवाल पुछा अलहमद सभई मां उहो, छो त आबस हुई, फ़ोटोग्राफी, कैमरा आहे, उहो सभई, त हुन में ऑर्डर बि अची वियो मूंखे। पोइ पोस्टिंग न ॾिनो मूंखे। अच्छा। पोइ ख़बर न आहे छाजे करे न ॾिनो। पोइ ख़बर पई त मिनिस्टर ॿियो रखियो आहे मोहतरमा बेनज़ीर, उन वरी चयो त इंटरव्यू वराए थींदा सभई। पोइ उहे इंटरव्यू वराए थिया, पोइ कोन थियो चाढ़ो। अच्छा, हाणे उन खां पोइ तव्हां मतिलबु जॉब जे हवाले सां त वरी ॿी कोशिशि न कई आहे? न, बसि पोइ तव्हां हिते ई कंटिन्यू कयो आहे। हिन वक़्तु तव्हांजी पोस्टिंग लाड़काणे में ई DC हाई स्कूल में आहे। अच्छा, हाणे तव्हां जे अचूं था असल में जेके सुञाणप जा हवाला आहिनि उहे त खोड़ सारा हवाला आहिनि। मां चवंदो आहियां त सिंध में शायदि
तव्हांजी शख़्सियत हिकिड़ी ई आहे या पॉसिबल आहे मुंहिंजे इल्म जी कमी हुजे की 2-3 शख़्सियतूं ॿियूं बेड़ियूं हुजनि जेके हिकु ई वक़्तु एतिरनि घणनि शोबनि में उन्हनि कमु कयो आहे ऐं हर शोबे में हिकिड़ी बहरहाल पंहिंजी सुञाणप ठाही आहे? तव्हांखे हिकिड़े मुसवर जी हैसियत में ॾिसूं था, तव्हांखे हिकिड़े संतराश जी हैसियत में ॾिसूं था, तव्हांखे हिकिड़े ड्रामा राइटर जी हैसियत में ॾिसूं था, कहाणीकार जी हैसियत में ॾिसूं था, हिकिड़े फोटोग्राफर जी हैसियत में ॾिसूं था, ऐं तव्हांजी हिकिड़ी ॿी ख़ूबी जेका मूंखे हाणे कुझु वक़्त में ख़बर पई त तव्हां ॾाढा सुठा एडिटर बि आहियो, डायरेक्टर बि आहियो, त हिकु ई वक़्तु एॾा सारा शोबा ऐं उन्हनि शोबनि में वरी महारत ऐं उन हिकिड़ी सुञाणप ठाहिणु यकीनन हिकिड़ो ॾुखियो कमु आहे, आसान कमु कोन्हे को। तव्हां जॾहिं इब्तिदाई तौर ते फ़नुल लतीफ़ा जा जेके ही मुख़्तलिफ़ शोबा असां ॻणाए वियासीं, इन्हनि में जॾहिं आयो त पहिरियों उहो कहिड़ो शोबो हुयो जंहिंखे तव्हां? पहिरियों पेंटिंग शुरूआति मुंहिंजी जेका आहे न पेंटिंग सां थी, छो त मुंहिंजो मामो आर्टिस्ट हो तमामु सुठो। अच्छा। ऐं हीअ न सां तस्वीर बि ठाहींदो, जेको असांजे तव्हां ख़बर हुजे रिज़वान उमराणी ठाहींदो आहे, इहा अॻ में मुंहिंजो मामो ठाहींदो। इमदाद सुमरो। उहो जो स्केच तमामु आलिशान हूंदो हुओ, तमामु आलिशान स्केच कंदो, ऐं उन पेंटिंग्स वाटर कलर ऑयल कलर ॾाढी सुठियूं हूंदियूं, पर सभु उन ज़ाया थी वियूं, उनखे ॾाढो ॾुख हूंदो हो, मां पाण खे बि तमामु घणो ॾुख हूंदो हो। छो ज़ाया छो थी वियो? उहो संभाल ॾही हुन दौर में, पुराणो दौर हुयो, मां बि नंढो हुउमि, साम्हूं असांजी उताक हूंदी, उते मामो रखंदो स्केच बुक ठाहींदो रोज़ानो हुन ते, उहो स्केच बुक मामे जो उतां कोई खणी वियो। उनखां पोइ दिलि शिकस्त सां थी पियो कमु छॾे ॾियनि। ॿियो उन गुरबत ई वीचारो कसम परसी ज़िंदगी गुज़ारींदो, नाके मुंशी थियो वञी करे, पढ़ियल तमामु वॾो होशियारु हूंदो, ज़हीन हुयो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो सां बेग मशरफ अब्बासी तस्वीरूं निमाइशूं कयूं, इफ़्तिरा कया कंहिं दौर में, तमामु सुठो। पर बहरहाल तव्हांजी कहिड़ी एज आहे जॾहिं खां वठी तव्हां? मां नंढो हुउमि, मामे जी निमाइश थी 1965 में। न तव्हांजी जॾहिं माना हिकिड़ी एफिलेशन या बसि मूंखे मामे उत्साह ॼाणायो त तूं ड्राइंग कर ऐं पेंटिंग कर, ॿियनि शोबनि खे छॾे ॾे, ॿियो कमु अजाई आहे तुंहिंजे लाइ, हे कमु कर। पोइ उन बुर्श मामा मूंखे वठी ईंदा ऐं मां उतां कमु शुरू कयो आहिस्ते आहिस्ते। पोइ पेंटिंग्स निमाइश मुंहिंजी थी, पहिरीं जेका फस्ट तस्वीर निमाइश थी उहा लाड़काणे प्रेस क्लब वारनि कराई, बीना बाज़ार लॻाई, उन में सिद्दी कुरैशी जो DC मुस्तदा उन कयो। उते साईं हफ़ीज़ खुआरे जी मुंहिंजी अलॻि माना अलॻि हा निमाइश थी उते। उनखां पोइ वरी ॿी निमाइश थी हैदराबाद में, सिंध आर्टिस्ट गिल्ड वारनि दफ़ा, उन मां मेंबर बि थियो हुनजो। साईं फताह आले पोटो उन में हुयो, दारा बड़ो हुयो, कैस बड़ो हुयो, असांजो ई मोहम्मद अली भट्टी साहिबु, घणा आर्टिस्ट तमामु वॾा वॾा आर्टिस्ट सिंध जेके बि हुया, ज़फ़र काज़मी, उनजो सोवेनर छपियो। सोवेनर में मुंहिंजी उमिरि ग़लति छपिजी वई। पोइ जॾहिं मां जो वियुमि उते, साईं फताह मूंखे चिताए ॾिसे पियो त मां सम्झो को पोड़ो हूंदो को 80-90 साल जो, तूं त नौजवान आहे। उन वक़्तु मुंहिंजो 40-45 साल मस हुई उन वक़्त में। पोइ बहरहाल उते बि निमाइश थी, गॾियल निमाइश थी उहा, उन में अकेली मुंहिंजी लही गॾियल लही। ऐं उनखां पोइ वरी हिते चाणका कॉलेज में उहा ते बि निमाइश थी। पोइ उनखां पोइ महांगो शौक़ु आहे ॾाढो पेंटिंग्स वारो, त रंग बि पंहिंजे घरों वठूं, कैनवास वठूं, जेको कुझु खपे फ्रेम कराइणु, आख़िरी मरहलो फ्रेम करण जो आहे। वरी उहो शीशो भॼी पए त वरी वधाया। पोइ महांगे शौक़ जे करे आहिस्ते आहिस्ते वरी हिकिड़ो फील्ड मुंहिंजी तब्दील थी वई, उहा अची वई लिखण लाइ। अच्छा, हाणे हिते पेंटिंग जो छो त ज़िक्र हले थो, त पेंटिंग में तव्हां मतिलबु कंहिंखां मुतासिर रहिया हो, ऐं तव्हां पाण पेंटिंग में कहिड़ो ख़ासि तौर ते हिकिड़ो रस्तो अख़्तियार कयो आहे? पेंटिंग में पोस्टर कलर, वाटर कलर में मां सुठो कमु कयो आहे, ऑयल में थोरो घटि कयो आहे। वरी नाइफ वर्क में मां कमु सुठो कयो आहे। नाइफ वर्क में कमु हेॾे उत्तर सिंध में मुंहिंजे ख़्याल में त ॿिए कंहिंजो न ठो आहे, होॾे आहे असांजे हैदराबाद साइड ॾे कमु थिए पियो। हेॾे उत्तर सिंध में उहो बि चई सघे थो, नाइफ वर्क में आहे, पर हुनखे एब्स्ट्रैक्ट आर्ट ते थोरो वरी चकर आहे, त उन में थोरो वरी आम माण्हू खे सम्झण में ॾुखियाई थिए थी छा ठहियलु आहे। पोइ साईं पाण ई चवंदो त तस्वीर मां हीअं ठाहींदो आहियां, कोई महिमान ईंदो ॾिसंदो छा आहे, उबतो सुबतो कंदो त वरी पोइ मां उबते खे सुबतो करे ठाहींदुमि। त हुनजो ॿियो कमु आहे, मुनफ़रद कमु आहे, अलॻि आहे, हुन खां इनकार न आहे हुन कम खां, पर हू थोरो ॿियो कमु आहे। असांजो सिधो आहे कमु। कैलीग्राफी बि मूं कई, सिंपल ई थोरी भेटाई साईं जे बेतनि ते तस्वीरूं तमामु घणियूं ठाहियूं मां उन वक़्त में बि, जेके मुंहिंजो तक़रीबन दोस्त डिस्ट्रीब्यूट करे खणी आया, को कहिड़ी काफ़ी तस्वीरूं मुंहिंजियूं कहिड़े विराइजी वियूं हुयूं इलाही। दौर में लाड़काणे ते जेको किताब छपियो लाड़काणो साहिबाणो, हुन में बि तव्हांजा टाइटल हुनजो ख़ुदि हा स्केच बि हुयो, टाइटल बि हुन में मुंहिंजो डिज़ाइन थियलो। पोइ वरी म्यूनिसिपालिटी में हुते हूंदो अब्दुल हमीद पठान, उहो बि मूंसां गॾु ई पढ़ंदो हो, उनखे बि ड्राइंग जो शौक़ु हूंदो हो।
हुन चयो त मां जॾहिं म्यूनिसिपालिटी जो ऑलरेडी मुलाज़ में वेठो आहियां त टाइटल मां ठाहींदुमि। अच्छा पोइ हुन साॻे टाइटल खे वरी पोइ हुन वरी ई प्रोड्यूस कयो। आहिस्ता आहिस्ता पोइ वरी तव्हां फाइन आर्ट खे माना एज़ अ प्रोफेशन न बणायो, तव्हां पंहिंजो ट्रैक चेंज कयो, पोइ तव्हां ॿियो शोबो कहिड़ो अख़्तियार कयो? पोइ कहाणी लिखी पियो, पहिरीं कहाणी मुंहिंजी छपी राबेल डाइजेस्ट में। कहिड़े सन में? इहो 80 खां अॻु में जी 80 खां हिते लॻभॻि आहे। कहाणी जो नालो यादि आहे? उहो मुंहिंजी मूंखे नौकिरी ॾेई आहे हुन वक़्त में। अच्छा अच्छा। मां 81 में नौकिरी मिली आहे, हीअ 80 खां अॻु में जी आहे शायदि। कहाणी जो नालो हुयो रूह जा रिश्ता। रूह जा रिश्ता पहिरीं कहाणी। ऐं उनजो स्केच बि मां ठाहियो, ड्राइंग कयो, पहिरीं कहाणी छपी हुआ। उनखां पोइ वरी हिकु ॿ कहाणी तर्जुमो कई पोइ। अच्छा। पोइ वरी कहाणी खे छॾे करे हिकु शाइरी जे जेको सो कढियल हुउसि मां। सही। हाणे बसि हिकिड़ी ॿ कहाणी लिखियमि, वरी उनखां पोइ तर्जुमो कयुमि, पोइ कहाणी छॾे करे शाइरी। ऐं शाइरी अलहमदिल्ला एतिरी हुन में शौक़ में शुरू थी वई हुन वक़्त में, जो मोट मिली तमामु सुठी ऐं सुठनि फ़नकारनि उनखे ॻायो। हा, त उनखां पोइ वरी उनखे सुठी मोट मिलंदी। ऐं ॿियो उहो दौरु हुयो, शाइरनि जी बि रेस्पेक्ट हूंदी हुई, फ़नकारनि जी बि इज़त हुई, ऑडियो कैसेट जो दौरु हुयो। कैसेट जो दौरु। ऐं मां सम्झां थो वरी तव्हांजे हवाले सां जेकॾहिं असां ॾिसूं था त ख़ासि तौर ते हिकिड़ो दौरु हो जॾहिं हिकिड़े शाइर ऐं हिकिड़े गुलकार तौरु आशिक़ निज़ामाणी ऐं अयूब गादे जो नालो गॾु खजंदो हो। बिल्कुलु। ऐं मां सम्झां थो तव्हांजा जेके मशहूरु ग़ज़ल ॻाया उहे बि आशिक़ ई ॻाया, या ग़ुलाम शबीर समें बि? ग़ुलाम शबीर समें ॻाया, मंज़ूर सखराणी, सरमद ॻाया, असलम तुले ॻाया, ऐं जो दीबा सर ॻाया, सभिनी ॻाया। पर अक्सर राति आशिक़ निज़ामाणी ईअं करे वेझो हूंदो हो थोरो, पोइ हू टाइम ॾींदो हो ऐं हुनखे धुनियूं जेको ठाहींदो हो न, उहो मां कॾहिं कॾहिं चवंदोमांसि न इहा वणंदई न आहे ॿी ठाहे। अच्छा। पोइ ॿ टे भेरा बि हुन धुनियूं ठाहींदुमि मां। ऐं आशिक़ निज़ामाणीअ खे नयूं धुनियुनि ते आमादा करण वारो ई मां हुउसि। न त आशिक़ निज़ामाणी बि पहिरीं जेको आहे उहो गापी धुनियूं ॻाईंदो हो। पोइ मां चयो न लह वारो लोक वई तूं ऊचो वहो भार छॾ चकर खे, हीअ गापी धुन जेके न ॻाए, मुंहिंजो मुसीक़ी जो ॿेड़ो थो ॿुॾे। पोइ हुन क्रिएशन करणु शुरू कई, मूंखे हुनखे शाइरी मां चूंडे ॾिनोमि। अच्छा। असांजी जेके उस्ताद बुखारी जी शाइरी थी, तबसम जी थी, ऐं साईं अयाज़ गुल जी थी, अदल सुबेर जी थी, जेके बि दोस्त मुंहिंजा हुआ वेझा शाइर, सुठा सुठा शाइर, उन जी शाइरी मां चूंडे ॾींदुमि, हिन जी धुन ठाहे। पोइ धुन ठाहींदो पाण हुन टेप रिकॉर्ड में रिकॉर्ड कंदो हुउमि हुनजो सभई, मथां हुनखे विसरी न वञे। पोइ धुन रिकॉर्ड कंदोमांसि मां। या ख़ुदि चंड पीरी खां पुछी जॾहिं ठाहे आयो धुन, त मां हुन चयो न न बेकार आहे, मूंखे नथी वणे, उहा मूंखे वणी कोन्हे धुन, अलाए छा ठाही हुई। पोइ तक़रीबन हफ़्ते खां पोइ वरी ॿीहर आयो, पोइ चयो हीअ धुन ठाही आहे। मां चयो बी टेप खणी जा रिकॉर्ड कयां मां, इहा जेका हाणे जेका मौजूदु आहे। हा, पहिरीं धुन ॿी ठहली शइ, जेसि ताईं ॿोलनि सां मौसीक़ी न ठहकंदी उनजो तॾहिं तासुर त न बीहंदो। तासुर लफ़्ज़नि जो बीहंदो ई उन मौसीक़ीअ सां आहे। असांजे पहिरीं ॻाल्हि त सिंध में हिन वक़्तु कोई मूसीक़ार कोन्हे, कोई मूसीक़ार सबरी आहे। असांजे ग़ुलाम अली साहिबु, ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़, फिरोज़ गुल, ज़फ़र अली, इहे वॾा मूसीक़ार आहे। फिरोज़दीन तमामु सुठा मूसीक़ार आहे। उहे लफ़्ज़नि खे सम्झंदा हुआ, लफ़्ज़नि जे हिसाब सां उन धुन कंपोज़ कंदा। ऐं जेका अॼु ॾींहं ताईं जेका आहे त माण्हू जे दिलनि ताईं हले थी पई, या माण्हू जे दिमाग़ में आहे, उहो सबबु इहो आहे त लफ़्ज़नि सां धुन ठहंदी। हाणे ईअं न आहे, हाणे लफ़्ज़ हिकिड़ा आहिनि, धुन बि आहे। वरी हाणे त फ़नकार बि माशाअल्लाह जे ॻाइनि था। बल्कि ईअं बि आहे त शाइरी जेकॾहिं सेड आहे त उहा मौसीक़ी जेका आहे उनजी फास्ट आहे। हा, तव्हांखे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त असांजो शफ़ी फ़क़ीर सुठो ॻाईंदो आहे, पर मूंखे अजीब उन तासुर न वणंदो आहे। उहो सेड गाने में बि खिलंदो आहे वेठो, ठीकु आहे न, पर सादिक फ़क़ीर ईअं न हुयो। पर इहा सभिनी फ़नकारनि खां वधीक जेको मां जेको वॉच कयो आहे, नोट कयो आहे, उहो मंज़ूर सखराणीअ में क्वालिटी आहे। त लफ़्ज़नि जे हिसाब सां हुनजी शाइरी ॻाईंदो जेका, त उन अदायगी बि उन जोड़ी हूंदी आहे। अच्छा। मोहम्मद यूसुफ ऐं मंज़ूर सखराणी, इन्हनि ॿिनि माण्हुनि में इहा वॾी ख़ूबी हुई त जहिड़ा ॿोल आहिनि उनजी अदायगी जोड़ी कंदा हुआ। न त इहा तमामु घटि फ़नकार। रफ़ी इंडिया में त रफ़ी त जवाब ई न आहे, त रफ़ी ई कंदो। असां वटि सिंध में मोहम्मद यूसुफ ऐं मंज़ूर सखराणी। अच्छा अयूब साहिबु, तव्हां जेका शाइरी जी इब्तिदा कई, इहो कहिड़ो सन आहे? इहो 82-83 आहे। 82-83 में तव्हां शाइरी शुरू कई। पहिरियों तव्हां छा लिखियो? ग़ज़ल लिखियो, नज़म लिखियो, छा लिखियो? पहिरियों त मूंखे ख़बर आहे त मां लिखियो छा हो। पहिरीं त हिकिड़ो कचो फिको शइ लिखणु शुरू कई, पर पोइ ॾिठुमि न सिट्रा ग़ज़ल जो आहे कीअं। पोइ मूंखे सभिनी मां सवलो आसान ग़ज़ल लॻो, सवलो, छो त मां MA सिंधी में त कई न, उन करे उहो हुयो त हीअं थींदो आहे ग़ज़ल सिट्रा हुया। पोइ वरी किताब पोइ हिते खोलियमि कुझु शाइरनि जा, छो त मूं वटि काफ़ी शाइरी किताब त मौजूदु हुया। ॾिठुमि त ग़ज़ल जो सिट्रा बसि 2 सुटनि में आहे, ॻाल्हि 2 सुटनि में करणी आहे, 2 सुटनि में ॾाढो बसि ईज़ी।
पोइ गज़ल वधीक लिखिया, वायु तमामु घटि, अच्छा गीत बि घटि। हिकिड़ो आम तौर ते जेको सुवाल शाइरनि खां कयो वेंदो आहे, ज़ाहिर मां तव्हां खां कंदुसि, त शाइरी तरफ़ तव्हांजो लाड़ो ईअं एक्सीडेंटली थियो या को हुनजो पस मंज़र ॿियो को छोटो मोटो वीचार? शाइरी मूंखे को शौक़ु कोन हो। ॿियो त शाइरनि खे ॾिसंदुमि मां त वञे थी वधंदा वधंदा, जीअं मनसूबा बंदी वारा वञनि, ॿार घटाईंदा, ॿार माण्हू वञनि वधाईंदा, ईअं शाइरी जो सिलसिलो ई जुड़ी पियो जाते किथे, हर को शाइर पियो थींदो वञे। पोइ मां एक्चुअली मूंखे पाण खे नुमाइश करणी न को मूंखे पंहिंजे लाइ करिणो त मूंखे नालो मशहूरु थिए या मुंहिंजा फ़नकार ॻाइनि। एक्चुअली मां उन दौर में इश्क़ कयो, ठीकु आहे न, इश्क़ जो कयो त मां खे उनखे शइ पुॼाइण लाइ सिलसिलो ॿियो कोई हुयो कोन, सवाइ इन जे त रेडियो टीवी जे ज़रिए या कैसेट जे ज़रिए या ऑडियो जे ज़रिए कलाम उन ते पुॼे। पोइ तक़रीबन शाइरी मूं जेका कई पंहिंजे हिकिड़े ख़्याल सोच सां, एतिरे क़दुरु जो हिकु दफ़े तव्हांजे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, अयाज़ गाद मूंखे चयो त यार तुंहिंजी शाइरी खे 8-10 साल थी विया आहिनि, उहो लॻे थो तुंहिंजी महबूबा साॻी आहे, 8-10 सालनि खां तुंहिंजी महबूबा साॻी आहे, हाणे महबूबा मटाए त शाइरी मटिजे तुंहिंजी। ॿुधो, मां चयो हाणे इहो मटाइण वारो कमु असां कोन्ह थींदो, 10 साल गुज़री विया आहिनि, बाक़ी मिलिया त मिलंदासीं, न त घुरिजनि जत सां ख़ैरु आहे, कोई मसइलो न आहे। पोइ अच्छा, शाइरी जी तव्हांजी जेका हिकिड़ी इब्तिदा थी उहा ॾाढी ख़ूबसूरत बि थी, ऐं उनखां पोइ शाइर जो वरी हिकिड़ो ख़्वाबु हूंदो आहे त उनखे घणे खां घणो ॻायो वञे, ऐं तव्हांजी शाइरी खे मां सम्झां थो तक़रीबन सुठनि फ़नकारनि ॻायो आहे। तव्हां नाला कुझु ॻणाए बि वियो, काफ़ी सारा ॿिया नाला बि आहिनि जिन तव्हांजे तक़रीबन मुंहिंजा 88-89 कलाम रिकॉर्ड थियल आहिनि, उन दौर में जॾहिं कैसेट जो दौर हूंदो, 88-89 पीटीवी ऑडियो कैसेट, इन ॿिन्ही में 88-89 कलाम मुंहिंजा रिकॉर्ड थियल आहिनि। सरमद सिंधी मुंहिंजो हिकिड़ो कलाम सदाई चवंदो हुयो, चंड पीढ़ीअ खां पुछी मूंखे मां ॻायां, मां चवंदा ॿियो ॻाए, वरी चवंदा अदा ॻा त इहो कलाम ॾे मां ॻायां, मां साईं मुड़ देखो न भला ॻाए। पोइ उनखे मां हिकु लफ़्ज़ मटाए ॾिनोमि, उहो न ॻायो। उनखां पोइ जॾहिं ॿियो कलाम ॻायो सरमद मुंहिंजो, त उहो मां रेडियो ते शौकत ख़ासि करे चयुमि त हीउ तव्हां स्कूल ते ट्रांसफ़र कयो रेडियो ते हलण जे लाइ। त मां वरी हुनखे वेठे चयो पंहिंजे लेखे, साईं सरमद खे शाबाश आहे यार, पाण जे लेखे वीचारे ॿियो कलाम मुंहिंजो ॻायो अथई, चई शाबाश छाजी आहे। असुल ॻाल्हि इहा त दुकानदार पाण वटि अहिड़ी शइ रखे जो ग्राहक पाण अचे, शाइर पंहिंजी शइ अहिड़ी लिखे जो उनखां गुलकार पाण वठनि। ऐं मूं ॾिठो त उन ई दौरान उन्हनि ॾींहंनि में कुझु शाइर मां ॾिसंदो हुउमि जेके गुलकारनि वटि वेठा हूंदा, पंध करे वेंदा उन दरनि ते त मुंहिंजो कलाम ॻायो, मुंहिंजो कलाम ॻायो। पोइ मां पोइ चाहे शाइर यार एॾो छा आहे, सुभाणे मूंखे बि माण्हू ईअं चवंदा त तूं बि गुलकारनि खे चवंदो हूंदे त ॻाए। उहो ॾींहुं थियो, मां ॻाराइणी छॾिनो, कंहिंखे न चयो त मुंहिंजो कलाम ॻायो, या कोई फ़नकार ईंदो चवंदो मां ॿिया कलाम खोड़ पिया आहिनि तुंहिंजा, उस्ताद बुखारी ॻायो, बाबा तनीर अब्बासी ॻायो, तबसुम जा ॻायो, भिटाई साईं जा। पर पोइ मूं कोशिशि कई त पोइ हिते जेकी बि मां पोइ रिकॉर्डिंग कराई टोटली शाह भिटाई कलाम कराया, बजाए ॿियनि जा करण जे। पोइ घणे खां घणा कलाम मां भिटाई कराईंदा। तव्हांजी शाइरीअ जो बुनियादी महरक इश्क़ हुयो, ऐं उनजे पस मंज़र में तव्हां शाइरी कई, पर ज़ाहिर आहे त शाइर जॾहिं पाण शाइरी करे थो त पंहिंजा हमअसर जेके शाइर आहिनि उन्हनि जो बि ज़ाहिर आहे हिकिड़ो असरु क़बूले थो। त तव्हांजे जेके हमअसर दौर जा जेके शाइर हुया, उन्हनि में तव्हांखे कहिड़ा शाइर हुया जिन तव्हांखे अपील कयो या तव्हांखे सुठा लॻा, या उन्हनि जो डिक्शन तव्हांखे पसंदि आयो? एक्चुअली शाइरी उर्दू में शाइर ॿुधण जी ॾाढी वणंदी, ऐं पंहिंजे हिन दोस्तनि में अयाज़ गुल जी शाइरी, अदल सुमिर जी, उस्ताद बुखारी जी, तनवीर अब्बासी जी। तनवीर अब्बासी सुठो रहंदो, इमदाद हुसैनी, मां शुरू में इमदाद हुसैनी खे पढ़ियो, शुरू में पहिरियों किताब इमदाद आहे रोल, पहिरियों किताब मां शाइरी जो इहो पढ़ियो मां। बहरहाल पढ़ंदो सभिनी खे मां, पर मां इंस्पायर ॿियनि जी शाइरी न थींदो हुउमि। शाइर लुधियानवी मूंखे अटेट कंदो हो, हा, हुनजे लफ़्ज़नि जी रवानी हुन मूंखे शाइरी ॾाढी अटेट कंदी। वरी अवामी शाइरी रूप में जेको हो त उस्ताद बुखारी पॉपुलर हुयो असां सिंध में सॼे में, पर मां असरु कंहिंजो न हुओ, मूंखे पंहिंजो हिकिड़ो महवर हुयो, पंहिंजो ख़ाको हुओ, पंहिंजो ख़्यालु हूंदो, ऐं मुंहिंजे हर गज़ल जे पोयों हिकिड़ो पसमंज़र आहे। हिकिड़ो शाइर ऐं हिकिड़ो कहाणीकार, तव्हां छो त ॿई आहियो, त पंहिंजो खुलियो इज़हार वधीक कहिड़े अंदाज़ में, यानी शाइरी में करे सघे थो, कहाणी में करे सघे थो? कहाणी में वधीक करे सघे थो, शाइरी थोरो महदूद थिए थो, हो हुन में माण्हू लफ़्ज़नि जी रांदि खेॾी सघे थो, हिन में महदूद थी थो वञे। काफ़े जो ख़्यालु करिणो पए, रदीफ़ जो ख़्यालु पए, वज़न जो ख़्यालु थो पए। अच्छा, वज़न जी ख़बर मूंखे ॾही त वज़न छा हूंदो आहे, जेतिरो कुझु लिखियो आहे मां उहो इहा ख़बर न आहे मूंखे,
कॾहिं कॾहिं मां पाण पढ़ंदो आहियां ऐं सोचींदो आहियां त हीउ मूं कीअं लिखियो आहे, कॾहिं लिखियो आहे। इहा तव्हांजी सचाई आहे, तव्हां ॿुधायो था जो घणा माण्हू इहा ॻाल्हि लिखाई न आहे। न सही न काई ॻाल्हि कान्हे। मां तव्हांजो हिकिड़ो पंहिंजो सुञाणप जो हवालो जेको हिकिड़े शाइर वारो आहे, उन सां गॾोगॾु तव्हांजो ओतिरो ई सुञाणप जो हवालो हिकिड़े ड्रामा निगार तौर बि आहे। तव्हां कहाणी बि लिखी ऐं तव्हांजो कहाणी जो मजमूओ बि छपियो, उनजो बि ज़िक्र कयूं था असां, पर वरी पोइ तव्हां ड्रामे जे तरफ़ अचो था। बिल्कुलु। ऐं शाइरी खां पोइ ई तव्हां ड्रामे जी तरफ़ अचो था। बिल्कुलु शाइरी खां अॻु बि मूं ड्रामो हिकिड़ो लिखियो हो, पर उहो बेदल मसरूर मोटाए छॾियो नौत में, सो पीटी जो उरूज हुयो। पोइ मूं उनखे शइ खे दफ़न करे छॾियो ऐं हीअ सिलसिलो हलाए छॾियो। पोइ शाइरी खां पोइ तव्हां ड्रामो लिखियो? शाइरी जे दौरान ई पहिरियों फिल्म लिखी मां। अच्छा। हा, उथंदे फिल्म लिखी बेवस नाले सां, सिंधी फिल्म बेवस। पहिरीं सिंधी फिल्म जेका ठाही लिखी मां, उहा बेवस लिखी। उनखां पोइ वरी महिरबान लिखी ॿी फिल्म, उनखां पोइ टी फिल्म लिखी दिलावर खान, चौथी लिखी मैसेज 88, पंजी लिखी हा बसि 4 फिल्मूं लिखियूं मूं दिलावर खान। फिल्मायूं बि वयूं उन में 4 ई फिल्मूं फिल्मायूं, 4 ई फिल्मूं, उन में 3 त रिलीज़ थियो। अच्छा। ऐं नासूर फिल्म बि 5 हुई, त उहे रिलीज़ बि थियूं फिल्मूं। उहे कंहिं फिल्मायूं? उहे उन डायरेक्टर मां हुउमि पाण ई? हा, लेखक डायरेक्टर मां हुउमि। बाक़ी उन कैमरामैन हुन वक़्तु मूंखे कैमरा जो न हुई ख़बर एतिरी, त उहो कैमरामैन ॿियो हुयो हुन वक़्तु में। ऐं कैमरा इहे ई हुयूं VHS असां रिकॉर्ड कयूंसीं। ऐं सिंधी फिल्म बेवस जेका 35 में मां उन फिल्म जो टाइटल वरी मूंखां लिखारायो हो हुननि। पोइ इत्फाक़ आहे त बेवस फिल्म हुअ ऐं बेवस फिल्म टेली नाले में हिकु जहिड़ा ई करे जेको मुस्तफ़ा जो किताबु अथव सिंधी फिल्म जी हिस्ट्री, उन में उन फिल्म जो डायरेक्टर मूंखे लिखी वियो आहे, हालांकि उन फिल्म डायरेक्टर मां न हुउमि। हा, हिन टेलीफिल्म जो डायरेक्टर मां हुउमि। उहा पाकिस्तान जी पहिरीं टेलीफिल्म जेका आई, उनखे रिलीज़ कयो शालीमार रिकॉर्डिंग कंपनी इस्लामाबाद। ऐं उन्हनि जी डॉन में डॉक्टर गुलाम बख़्श जॾहिं न्यूज़ लॻाई त हुननि चयो त हीअ फिल्म ज़रूरु सिंधीअ में तजुर्बो थियो आहे। ऐं उनजो कराची में शो कयोसीं असां लहरिक सिनेमा में। हा, अब्दुल करीम बलोच आयो, हारून रिंद आयो, मुश्ताक जंगेरी, वसीम, फिल्म स्टूडियो डायरेक्टर, अलाए केतिरा, मंज़ूर मुराद उन वक़्त में नओं उभरे पियो, सभई आया। तमामु सुठो वॾो शो थियो उहो कराची में। अयाज़ आलम बुढ़ो बि असां सां गॾु हुयो हुन दौर में। अच्छा, तव्हांजो ऑडियो कैसेट्स बि तव्हां जूं आयूं कंवल जी प्रोडक्शन वरी पोइ मूं खोली जॾहिं शाइरी वारो दौर हो न। उनखां पोइ मां चयो हाणे हेतिरो सारो सिलसिलो जुड़ियल आहे, कंपनियूं जेके बि अचनि थियूं उहे सभु कापी धुनी थियूं अचनि। इंडिया जो गानो निकितो न आहे, हेॾो झपियो न आहे शाइर वटूं। पोइ मूं चयो त हिकिड़ी अहिड़ी कंपनी खोलियूं जंहिंमें का बि कापी धुन न हुजे। बुनियादी इन कंपनी खोलण जो सबबु इहो त कापी धुन न हुजे, प्योर सिंधी फोक धुन हुजे, सिंधी धुन हुजे, नई कंपोज़िशन हुजे, कापी न हुजे। उन में बेदल मसूर जी कैसेट थी, सादिक फ़कीर जी कैसेट थी, आशिक़ निज़ामानी कैसेट थी, ऐं मुमताज़ जी थी, ब्लूमिंग ऑर्केस्ट्रा वारनि जी थी, मुंहिंजी छा पंहिंजी थी, मुख़्तलिफ़ उस्ताद बुखारी जी थी, तबसम जी थी, वो अयाज़ गुल जो नंबर, अदल सुमर नंबर, तबसमी बलोच जो, इहो सॼो कमु सॼो लाड़काने में कयो। एडिटिंग वग़ैरह हिते थींदी। उनजो उस्ताद मंज़ूर फारूकी ऑडियो स्टूडियो हूंदो मुरादवाण में, तमामु सुठो आलीशान वॾो क्रिएटर माण्हू, ज़हीन माण्हू ॾाढो, सॼो कमु उते थींदो हो असांजो। सही। अच्छा, हाणे उनखां पोइ तव्हांजो जेको ड्रामे वारो पासो अचे थो, ड्रामो तव्हां बाज़ाब्ता तौरु कॾहिं लिखणु शुरू कयो? उनखां पोइ वरी साॻियो ई PTV ते समी बलोच साहिबु ड्रामो मुंहिंजो पहिरियों कयो हो, परचा। इहो मूंखे लॻे थो 82, 83 या 84 में आहे, 84 या 85 नाटक रंग में परचा ड्रामो में थियो। आबदा अली हुई मशहूरु, ऐं फारूक सोलंकी हो हीरो, ऐं अनवर सोलंकी, असद कुरैशी हुयो, ॿिया मूंखे यादि न पिया। शबीरा चन्ना जो पहिरियों ड्रामो शायदि उहो। हा, ऐं उहो नाटक रंग में अकेलो सोलो प्ले हुयो, अलॻि हलियो। उनखां पोइ वरी बेदल मसूर मुंहिंजो ड्रामो कयो, तुंहिंजी ख़ुशीअ ख़ातिर, उहो बि नाटक रंग में हलियो। उहो तव्हां इहो कहाणी खे ड्रामाटाइज़ कयो या लिखी? न लिखियो ड्रामो लिखियो, छो त फिल्मूं लिखियूं न मां, कहाणी मूं ते जेके छॾियूं, उनखां पोइ डायरेक्ट फिल्मूं लिखियूं ऐं TV ड्रामो लिखियो मां। हू कहाणी न लिखी काई बि। पोइ इहो 2 ड्रामा हलिया। उनखां पोइ 3 सीरियल लिखी मूं PTV जे लाइ, मूं में तूं मौजूदु, 13 क़िस्तुनि जी। उहा उन लिखी त तक़रीबन साल थी वियो आहे, जैसे TV ते एलोकेशन अलर्ट थिए, प्रोड्यूसर खे ॻाल्हि सम्झ में अचे, परमिशन मिले, वरी PTV प्रोसेस आहे। तेसि ताईं वरी मूं रिसालनि में कहाणियूं लिखणु शुरू कयूं, इबरत मैगज़ीन में, पारस में, ॿिए रिसाले में, 2 में, चाणका में, जेके मुख़्तलिफ़ उन में कहाणियूं शॉर्ट स्टोरीज़ मुंहिंजूं। कहाणियुनि जो तव्हांजो अंग मूंखे लॻे 30-35 थींदियूं हुन में, जेके किताबी सूरत में आयल आहे, 30-35 हूंदियूं। किताब में शायदि एतिरियूं आहिनि।
हाणे किताबनि जो बि तव्हांजो ज़िक्र कंदा हलूं त तव्हांजा हिन वक़्तु घणा किताब छपियल आहिनि? 8 किताब थींदा। उहे मुंहिंजे आॾो पिया आहिनि ऐं मां चाहींदुसि त असांजा जेके ॾिसंदड़ दोस्त आहिनि उन्हनि खे मां ज़रूरु ॾेखारियां उहे किताब। सभ खां अवल जेको प्यार जी छांव में हीअ किताब, जंहिंजा पोइ बाद में शायदि हिकिड़ो या ॿियो छापो बि आयो अयूब गाद साहिब जो शाइरीअ जो ही पहिरियों मजमूओ छपियल आहे, जंहिंजो बैक टाइटल सिंधी ॿोली जे नाले वारे शाइर मोहतरम अयाज़ गुल जो लिखियलु आहे। हिन में उहो फूल जवानी जो फ़ोटो बि शामिलु आहे बैक टाइटल ते अयूब गाद साहिब जो। ऐं हीअ किताब प्यार जी छांव में पहिरियों शाइरी जो साईं जो मजमूओ, उन खां पोइ जंहिंसां पसजे पीढ़ीअ खे ही हिते साईं फ़क़ीर मोहम्मद अयूब गाद पंहिंजो नालो लिखियो आहे। ऐं उन खां पोइ राहतुल आशिकीन आहे, हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा 20 सदी जा मौजज़ा, हीअ सहेड़ आहे फ़क़ीर मोहम्मद अयूब गाद ही किताब। इन खां पोइ अख उल्टी धार ही बि किताब आहे। ऐं हिन किताब जो मौज़ू साईं लतीफ़ साईं आहे। लतीफ़ साईं सां मां सम्झां थो तव्हांजो जेको हिकिड़ो जज़्बाती लॻाव आहे उन ते बि असां ॻाल्हाईंदासीं। अख उल्टी धार ही किताब आहे जेको चोथों किताब आहे अयूब गाद साहिब जो। टेली नाटक कीअं ठाहिजे, हीअ टेली नाटक ठाहिण जे हवाले सां सिंधी में पहिरियों किताब आहे। ऐं हिन जो बैक टाइटल बैदुल मसरूर बदवी साहिबु लिखियो आहे। ऐं सिंधी ड्रामो जेके दोस्त लिखणु चाहिनि था उन्हनि जे लाइ हीअ हिकिड़ो काराइतो किताबु आहे त सिंधी जेको टेली नाटक आहे उहो कीअं ठाहिजे, उन जे टेक्निक ते ही लिखियलु आहे किताबु। प्री वस न पंहिंजे ही अयूब साहिब जे कहाणियुनि जो मजमूओ आहे, प्री वस न पंहिंजे। ऐं हिन किताब जो बैक टाइटल कल्पना देवी लिखियो आहे अयूब गाद साहिब जी, हिन ते तस्वीर बि मौजूदु आहे। हीअ कहाणियुनि जो मजमूओ आहे अयूब साहिब जो। उन खां पोइ मुंहिंजे रूह अंदरि भिटाई, हीअ अयूब गाद साहिब जो पोपट पब्लिकेशन तरफ़ां छपियल किताब आहे। हिन किताब जो बैक टाइटल लिखियो आहे अदल सुमरे साहिब, जेको पिणु सिंधी ॿोली जो पाण हिकिड़ो ख़ूबसूरत नाले वारो शाइर आहे। हीअ किताबु आहे नाटक नगर। हीअ किताबु आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणे तरफ़ां छपायो वियो आहे। हीअ किताबु इन जे करे ख़ासि अहमियत रखंदड़ आहे त हिन किताब जे अंदरि, हिन किताब जे बैक टाइटल ते जिन माण्हुनि राया लिखिया आहिनि उनमें ग़ुलाम हैदर सिद्दीकी साहिबु फिल्म डायरेक्टर, समी बलोच साहिबु प्रोग्राम मैनेजर PTV, बैदुल मसरूर साहिबु, नूर जोखियो ऐं तारिक कुरैशी। इहे सभु ख़ासि तौर ते सिंधी मीडिया जे हवाले सां तमामु घणा अहम नाला आहिनि। लाड़काणे जा जेके परफॉर्मिंग आर्ट्स सां तालुक़ु रखंदड़ आहिनि दोस्त, उन्हनि जा हिन में प्रोफाइल शामिलु आहिनि, तस्वीरूं शामिलु आहिनि ऐं उन्हनि जो डिटेल शामिलु आहे। उन खां पोइ हीअ किताब बि पंहिंजे हवाले सां हिकिड़ी ख़ासि इन्फरादियत रखंदड़ आहे जीअं लतीफ़ जे नाले सां। हीअ अयूब गाद साहिब जो हिकिड़ो मुसलसिल प्रोग्राम हलंदो रहियो आहे KTN ते। उन KTN जे प्रोग्रामनि खे हिन सहेड़े ऐं किताबी सूरत में आंदो आहे। मां सम्झां थो इन हवाले सां हिन किताब जी बि हिकिड़ी ख़ासि इन्फरादियत आहे, छो त असां वटि जेके टेलीविज़न जा प्रोग्राम्स आहिनि उन्हनि ते हिन क़िस्म जा किताब सहेड़े तमामु घटि आंदा विया आहिनि। हीअ त तव्हांजो साईं जेको इल्मी अदबी पढ़ियो आहे उनखे तव्हां महफ़ूज़ कयो आहे यकीनन, पर जेके ड्रामा तव्हांजा यानी प्ले थिया आहिनि मुख़्तलिफ़ TV चैनल्स ते, उन्हनि जो बि ज़ाहिर चङो ख़ासो तइदादु आहे। सीरियल्स बि आहिनि, सीरीज़ बि आहिनि, उहो उन्हनि जो तइदादु केतिरो आहे तक़रीबन? मूंखे यादि नथो पए, पर अंदाज़न 14 साल मुसलसिल। सवन में त हूंदो ई हूंदो, मां सम्झां। हा, 14 साल में अंदाज़ो लॻायो त केतिरा माना हफ़्ता अची सघनि था। सही, ठीकु आहे न। उन में उन दौरान यानी KTN ते त प्रोग्राम मुसलसिल मूं कया आहिनि। सिंध TV ते बि ड्रामा हलियो आहे, हिकु ॿिए दोस्तनि कयो हो। बहिराण TV ते बि ॿियनि दोस्तनि कयो। ईअं त PTV ते सीरियल हिकिड़ी खां पोइ वरी सोलो प्ले नाटक रंग में मुख़्तलिफ़ हलिया था रहिया आहिनि। तक़रीबन मुंहिंजा आहिनि वक़्त ताईं PTV ते तक़रीबन 25-26 प्ले हली चुका आहिनि। उधार अलॻि हाणे गुज़िरियल साल बि हलियो आख़िरी ड्रामो हकल में हामी। त मुंहिंजो कमु लिखण वारो जेको आहे न उहो पियो हलंदो आहे आहिस्ते आहिस्ते। हुनखे तव्हां रोकियो न आहे? लिखण वारो कमु आहे, तख़लीक़ी जेको कमु आहे उहो रोकियो न आहे। ज़ाहिर तव्हां ड्रामो बि लिखो था, उहो बि तख़लीक़ी कमु आहे। अच्छा अयूब साहिबु, हाणे तव्हांजे छो त शख़्सियत जा खोड़ सारा हवाला आहिनि त असां चाहींदासीं त सभिनी हवालनि ते थोरो थोरो असां ॻाल्हायूं, हिकिड़े ड्रामा निगार तौरु बि, पर तव्हांजी वरी हिकिड़ी वॾी हावी सुञाणप हिकिड़े डायरेक्टर तौरु बि आहे। ऐं डायरेक्टर तौरु तव्हां तमामु घणा ड्रामा डायरेक्ट कया, तमामु घणा सॉन्ग्स ठाहिया ऐं ख़ासि तौर ते जेको वरी सिंधी जेके मीडिया चैनल्स आया उन में तव्हां पहिरें ॾींहं खां वठी मां सम्झां थो KTN सां लाॻापियल रहियो। KTN सां तव्हां जेको लाॻापियल रहियो उन दौरान तव्हां केतिरा ई KTN ते प्रोग्राम कया, क्रिएटिव प्रोग्राम कया, उन्हनि जो बि थोरो ज़िक्र कयो त
शुरू खां वठी अॻे ताईं तव्हां कहिड़ा कहिड़ा प्रोग्राम कया आहिनि? 14-15 सालनि में हिकिड़ी वरी मुंहिंजी जेका ॻाल्हि रही आहे त जेको बि प्रोग्राम मूं केटीन ते कयो, उहो सीरियल हुजे या सीरीज़ हुजे या को अदबी प्रोग्राम हुजे कुझु बि, त हर ॿियो प्रोग्राम मुंहिंजो उहो साॻियो ओड़ो रहंदो। अक्सर ईअं थींदो आहे त बाबा ड्रामे जो ट्रैक हिकिड़ो माण्हू शहरी ड्रामा थो करे, उहो शहरी ड्रामा कंदो, बहिराड़ीअ थो करे बहिराड़ीअ कंदो, या को अदबी प्रोग्राम कंदो अदबी प्रोग्राम। पर मूं कोशिशि इहा कई त मुंहिंजो हर ट्रैक ॿियो हुजे। मूं हुन में नातूं बि रिकॉर्ड कयूं, नाता मुशाइरा, शाइरीअ प्रोग्राम कया, इंडलट वारे रंग जवार सां सतरंगी प्रोग्राम उहो बि कयो, ऐं जेको आहे सो मज़ाहिया सीरियल बि, मज़ाहिया सीरीज़ बि उहे अलॻि कयूं, सीरियल संजीदा उहे बि कयूं, तसव्वुफ़ ते सीरियल उहा अलॻि कई, हिकिड़ो स्टेशन ते जेको शुरू में कयो इंतज़ार गाह उहो बि थोरो चेंज हुयो, त उजागर लखनि जो ख़्वाब सीरियल कई, उहा बि उहो एक्चुअली बेदल बसूल कयो, पहिरियों ड्रामो मूं ॾिनो उजागर लखनि जो ख़्वाब हिकिड़ी क़िस्त जो, उनखे मूं 13 क़िस्तूं करे केटीन ते हलायो। छो त हिकु कहाणी जो वन लाइन दुबई हूंदी आहे, उनखे 13 क़िस्तूं करे या 26 क़िस्तूं करे माण्हू, उहो साॻियो ई मूं कयो। बेदल कोयटा बदिली थी वियो, मूंखे चई मां इहो कंदुसि, ड्रामो तुंहिंजो सुठो लिखियलु आहे, इहो मां कंदुसि। इतफ़ाक़ उहो बेदल कोयटा ई रहियो त केटीन जो अची वई, त मूं उन सीरियल उहा ओॾे करे छॾी। त 5-6 सालनि जे लॻभॻि ई तक़रीबन मुंहिंजा ड्रामा थी वेंदा। मूंखे तइदाद बि यादि न आहे, एतिरा मुसलसिल कमु कयो आहे। अच्छा, सचड़ साईं ते प्रोग्राम, भिटाई साईं ते प्रोग्राम, मतिलबु हर प्रोग्राम में कोशिशि हूंदी आहे त ॿी तरह हुजे। ऐं हीउ जेको जिया लतीफ़ प्रोग्राम जंहिंजो तव्हां किताब पे सहेड़े आंदो, इहो 100 क़िस्तूं त हिकिड़ियूं हली चुकियूं। हा, 124 क़िस्तूं कुल ई हीअ किताब 100 क़िस्तुनि ते, छो त अञा आने रहियो प्रोग्राम, त किताब आणो हुयो 100 क़िस्तुनि ताईं, 100 क़िस्तुनि जो हिन में मवाद आहे। सम्झां थो सिंधी मीडिया चैनल्स ते हीउ बि हिकिड़ो प्रोग्राम इन हवाले सां रिकॉर्ड हूंदो, शायदि एॾियूं कोई अहिड़े क़िस्म जो प्रोग्राम न हलियो आहे कॾहिं बि। हा, अहिड़े क़िस्म जो। अच्छा आयुब साहिबु, तव्हांजो फोटोग्राफी सां बि शग़फ़ रहियो तमामु घणो, फोटोग्राफी बि तव्हांजे शोबनि मां हिकिड़ो शोबो आहे। एक्चुअली जॾहिं पहिरियों 2 वीडियो फिल्मूं कैमरामैन ॿिए खां रिकॉर्ड करायूं मां, त मां उनखां मुतमिन अलाए छो न थींदो हुउमि थोरो कम जे हवाले सां, छो त हू पंहिंजे एंगल सां रिकॉर्ड कंदो, मूंखे पंहिंजो रिज़ल्ट ॾिसां त मज़ो न अचे। पोइ कैमरा ई मां पंहिंजी वरिती उन दौर में, कैमरा वरिती पाण उन दौर में, VCR वरिती, ऐं महांगी VCR 180 18,000 में उन दौर में मिली। या फोटोग्राफी बि उन दौर में महांगो शौक़ु हो न, वरी जॾहिं प्रिंट थिए सफ़ा कराए ॾिसजे। पोइ मां फोटोग्राफी पाण जॾहिं करणु शुरू कई, त मां फ्रेमिंग जेका आहे न उहा तक़रीबन मां ॿिए जे फिल्म मुतमिन न थींदो हुउमि। ऐं अलाह जी महिरबानी सां जॾहिं केटीन ते कमु शुरू कयो, त कैमरामैन जेको हूंदो केटीन जो कैमरा ॾेई हले वेंदो हुओ, साईं तव्हां पाण भरियो। ऐं जॾहिं बि उते मां कराची वेंदो हुउमि, त उते जेके प्रीव्यू कंदा हुआ, तारिक ख़ुर्शी साहिबु हुयो या फरहत काइम, त उहो चवंदो भाई तव्हांजो जेको फ्रेम आहे न, उहो ॻाल्हाईंदो आहे त हे अयूब गादे फ्रेम आहे। हू पाण चवंदा हुआ। हिकु दफ़े जे मां प्रीव्यू कयां पियो, त हिकिड़ा कोई डायरेक्टर केटीन जो गुज़रियो, हीअं बि ॾिसी मोटियो, अयूब ड्रामो आहे न, फ्रेम में सम्झी वियो। त मुंहिंजी कोशिशि हूंदी त फ्रेम मां थोरो चेंज करे वठां, आम न हुजे फ्रेम खां। हिते लाइट काफ़ी कैमरामैन जेके हुया प्रोफेशनल न हुया, उनखे लाइटिंग करणु सेखारी, छो लाइट अहम आहे। फोटोग्राफी में लाइट जो तमामु वॾो दख़ल आहे। हॉरर फिल्म ठाहिण लाइ या हॉरर सीन फिल्मनि करण लाइ लाइट खां सवाइ उहा शइ तव्हां करे सघो था। लाइट ऐं म्यूज़िक 2 शयूं हुन में अहम हूंदियूं आहिनि। ऐं डायरेक्शन जे हवाले सां जेको कमु आहे उहो बि तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां, त सभु को हिते त डायरेक्टर थी वियो आहे, हर कंहिंखे सम्झो त डायरेक्टर ड्रामो बणाइणु सवलो आहे, पर मां ॾिठो आहे त अक्सर डायरेक्टरनि जी शूटिंग कैमरामैन कंदा आहिनि हिते। अक्सर डायरेक्टर्स जी रिकॉर्डिंग कैमरामैन कराईंदा आहिनि, ऐं डायरेक्टर स्क्रिप्ट बसि झलियूं बीठा हूंदा आहिनि, उहे एक्टरनि खे रुॻो जुमिला ॿुधाईंदा आहिनि। मां त हिकु स्टेज डायरेक्टर खे मां अलाए छो न मञींदो आहियां, ऐं ॿियो इन कम खे ईअं न मञींदो आहियां त रुॻो उनखे तव्हां जुमिला ॿुधाईंदा वञो, उहो चवंदो वञे, इहा डायरेक्शन में न आहे। इहे मतिलबु असां जॾहिं ॾिसूं था, छो त हिकिड़े PTV जे दौर जा जॾहिं असां ड्रामा ॾिसूं था, त उहो त ॿुधाईंदा हुया आर्टिस्ट उन दौर जा, त 10 दफ़ा रीटेक बि असां कंदा हुआसीं, ऐं उहे कैमरामैन बि प्रोफेशनल हूंदा हुआ, डायरेक्टर बि कमिटेड हूंदा हुआ ज़ाहिर आहे। त हीउ जेको असांजो मीडिया सिंधी चैनल जेके खुलिया, उन में हिकिड़ी चङाई इहा त थी त घणो कुझु आयो, ऐं तव्हां जहिड़ा डायरेक्टर बि जेके आहिनि उहे आया। जेको अॻे उत्साह हुयो, चाह हुयो, ख़तमु थी वियो आहे। या मतिलबु सिंध जो जेको हिकिड़ो कल्चर हुयो, जेके असांजा पंहिंजा ट्रेडिशन, मिसाल औरत जेका आहे उहा जींस पाए ऐं जेका आहे बनीअ ते मानी थी खणी वञे, हाणे इहो बि त डायरेक्टर जो कमु आहे। एक्चुअली मां इहा ॻाल्हि कई त सभु डायरेक्टर थी विया आहिनि न, लफ़्ज़नि जी हुरमत बि हूंदी आहे, त लफ़्ज़ जी अदायगी कीअं थिए। लफ़्ज़ ॻाल्हाइणा न आहिनि रुॻो,
असां वटि रुॻो लफ़्ज़ ॻाल्हाइजनि था, जुमिलो चई वियो माना एक्टर थी वियो, कैमरे वारो ॻाल्हायो माना एक्टर थी वियो, ईअं न आहे। ॿियो एडिटर बि जेके आहिनि न असांजा प्रोफेशनल आहिनि एतिरा, हिन वक़्तु PTV त हलंदियूं 2 कैमराऊं 3 कैमराऊं हलंदियूं PTV ते, ऐं उहा जुमिलनि जी अदायगी एक्टर जॾहिं कंदो हो त जेके पास ॾींदो हो उहे रिकॉर्ड थींदा हुआ। पास जेको ॾेई एक्टर ॻाल्हाईंदो जुमिलो त उहा शइ रिकॉर्ड थींदी न, एज़ ए प्रोड्यूसर त उन करे AB कैमरा कंदो वेंदो न, उहो प्रॉपर परफेक्ट एक्सप्रेशन अॻिले जा बि ईंदा हुआ, हिकिड़ो एक्टर ॻाल्हाए थो साम्हूं वारो जो रिएक्शन ॾिए थो। हिते चैनल ते ईअं आहे, हिते हिकिड़ी कैमरा आहे, उहो डायलॉग ॻाल्हायो, ॿिए खे चवंदा हाणे तूं एक्सप्रेशन ॾे, हाणे उहो डायलॉग आहे कोन, एक्सप्रेशन छा ॾींदो। बल्कि हाणे त मां हिकिड़ी जॻह ते वियो हुउसि त मां उहो रिकॉर्डिंग जो ॾिठी त मां हैरान थी वियुसि, ऐं मूं चयो मां आयुब साहिब सां इहा ॻाल्हि ज़रूरु कंदुसि। त कुल्हे ते कैमरा रखी बीठो हो, हुन वटि स्क्रिप्ट बि कोन हुई, हुनखे चएसि पियो हा हाणे हीअं करे ॻाल्हायो, कैमरा ऑन करे हुते, हाणे तुंहिंजा डायलॉग पूरो हाणे तूं ॻाल्हाए, कैमरा फेराए। त इहो जेको सिलसिलो आहे ड्रामो मोह ई त ॾिया, ड्रामो मोह ई त ॾिया न, इन करे हिते मां त चवंदो आहियां त हिकिड़ी कैमरा खां पोइ एक्टिंग ई ख़तमु थी वेंदी मतिलबु। हाणे हिकिड़ी कैमरा हिकिड़ो एक्टर ॻाल्हाए थो, ॿियो आहे कोन, बाबा हिते ॾिसी ॻाल्हाए, हिते ॾिसी ॻाल्हाए, हाणे हे साम्हूं तुंहिंजो सम्झ बीठो आहे, हाणे हे ॻाल्हाए वियो एॾो अप ॻाल्हायो पंहिंजे मर्ज़ी ते, हाणे हुन एक्टर सॾु जेको चांहि पियो पीए, अदाज तूं हुनखे जवाबु ॾे, हिन हुनखे ॿुधो ई कोन त हुन कहिड़ी पिच ते ॻाल्हायो, पिच ते हुन कहिड़ी ते ॻाल्हायो, लो ॻाल्हाए, हाई ॻाल्हाए, मीडियम ॻाल्हाए, कीअं ॻाल्हाए, हाणे हो अची करे 5 डायलॉग ॻाल्हाए थो, हुनजी मर्ज़ी आहे, हो बि एक्टर आहे, हे बि एक्टर आहे, हाणे हे थी विया सफ़ा एक्टर, हाणे जेके चइजे टेक्टर, ठीकु आहे न। त जेसिताईं अॻिलो डायलॉग ॻाल्हाए थो उनजे एक्सप्रेशन जीअं राग ॿुधो न, राग ॿुधी करे सुर ते फनकार लॻाईंदो त तव्हां बेसरो आहे। त जेकॾहिं मां जंहिं पिच ते ॻाल्हायां थो, जेको मूंसां गॾु रिएक्ट करे थो एक्टर, उहो उन पिच सां न हूंदो, मैच न कंदो, त डायलॉग तव्हांखे ॿिन्ही जो असरु न कंदो, उहा शइ तव्हांखे वणंदी कोन। हीअ जेको ॻाल्हाए थो त हिन जे डायलॉग जो रिएक्शन हुनजे फेस में जेसिताईं तव्हां न वठंदव तेसिताईं तव्हांखे सीन बीहारींदो न। उर्दू ड्रामा छो कामयाबु आहिनि, हिन वक़्तु उर्दू ड्रामा मीडिया ते अञा ताईं ड्रामा हलनि था, ॾिसनि था, लखे करोड़ हुनजा रिव्यूअर्स आहिनि, असांजो छो व्यूअर ख़तमु थी वियो आहे। सबबु इहो आहे त असांजो जेको डायरेक्टर आहे, हिकु त पढ़ियल घटि आहे, सिंधी बि उनखे ख़ैर सां पूरी सारी थी अचे, ॿियो जेकॾहिं कमु करे बि थो त उहो रुॻो डायलॉग थो हुनखे यादि कराए, कैमरामैन भरे थो फ्रेम, छा थो भरे कैमरामैन जी ज़िम्मेवारी आहे, हिन खे ख़बर न आहे त फ्रेम कहिड़ो भरे। छो त इहे त बुनियादी शयूं ज़ाहिर आहे डायरेक्टर जे अचनि थियूं न खाते में, त उहो ॿोलीअ जो जेको तलफ़ुज़ आहे या जेको डायलॉग जो अंदाज़ आहे या जेको एक्सप्रेशन। कराची मां हिकिड़ी छोकिरी ड्रामो करण आई मूंखे, मां हुनखे जॾहिं रिपीट कराया 3-4 डायलॉग, मूंखे चए सरो ते त मूंखे चवंदा ई न आहिनि, तव्हां था चओ, न बाबा असां पंहिंजी ॿोली जा पाण मुहाफ़िज़ आहियूं, असां अगरि पंहिंजी ॿोली बिगाड़ींदासीं त ठाहींदो केरु। असां हिन वक़्तु मां रिकॉर्ड जेका शइ कयां थो उहा शइ मीडिया ते हलंदी, उहा हज़ारे लखे माण्हू ॾिसंदा, उन मां जेकॾहिं 10 माण्हुनि बि ग़लति मक़सदु वरितो या ग़लति फील कयो त इहा मुंहिंजे खाते में विझे थी वेंदी अॻिते हली, थी आहे न। हाणे हिन तव्हां ॾिसो। अच्छा आयुब साहब, तव्हां छो त हिते लाड़काने जे अंदरि जेके ॿिया बि डायरेक्टर्स रहिया, उस्ताद मुमताज़ अबड़े खे असां यादि कंदासीं त उहो बि हिकिड़ो पंहिंजो ख़ासि तौर ते स्टेज जो हुनजो ख़ासि हवालो, ऐं हुन खां पोइ वरी TV डायरेक्शन में बि हुन कमु कयो, ऐं अब्सुतार खावड़ जी बि ॻाल्हि कंदासीं, नज़ीर खावड़ जी बि ॻाल्हि कंदासीं, अहिड़े तरीक़े सां ॿिया बि खोड़ नाला आहिनि। पर तव्हां बज़ाते ख़ुदि जिन माण्हुनि खे प्लेटफॉर्म मुहैया कयो या तव्हांजे ड्रामनि या तव्हांजे प्रोग्राम्स में अची जेके अदाकार बणिया, हिकिड़ा नाले वारा अदाकार आहिनि हिन वक़्तु, उहे कहिड़ा दोस्त आहिनि जिन खे तव्हां प्लेटफॉर्म मुहैया कयो? जॾहिं मां इंतज़ार गाह शुरू कयो त लाड़काने जे कंहिं बि फ़नकार खे माना ईअं न चओ त कोई ॿी टीम जो आहे या ॿियो आहे या मूंसां इन सलाम दुआ न आहे या मूंखे सलाम न कंदो आहे, मूं इहा शइ न ॾिठी। मुंहिंजो लाड़काने जो आहे फ़नकार आहे, मुंहिंजे हिन किरदार जी ज़रूरत ई माण्हू आहे, उनखे ॻाल्हि करे। इहे सभई जेके बि फ़नकार आहिनि, डायरेक्टर आहिनि, इहे सभु इंतज़ार गाह जी पैदावार आहिनि, मुंहिंजे ड्रामे जी पैदावार आहिनि। कोई मुंहिंजे न मुंहिंजी उनजी मर्ज़ी आहे, एतिरे क़दुरु जो उन ड्रामे दौरान ई हिकिड़ो जीअं न मज़हब में जीअं फ़िरका पैदा थी पई त हीअं थो करे मां हीअं कयां, हीअं थो करे मां हीअं कयां, उन्हनि हिकु टीम ठाही लाड़काने में त बाबा हिन सां मुक़ाबिलो करिणो आहे, बाबा कयो मुक़ाबिलो, मूंखे कोई इतराज़ कोन्हे, मूंखे कंहिंसां मुक़ाबिलो न आहे, मां पंहिंजो कमु थो कयां, मुंहिंजो कम सां इश्क़ु आहे। पोइ हुननि चीफ कैमरामैन घुरायो केटीन तां, चीफ कैमरामैन जेको केटीन जो चीफ कैमरामैन हो, लाड़काने जे महा वॾे राइटर खां ड्रामो लिखारायूं, उहो ड्रामो असांजो रिकॉर्ड थियो, हलियो। 2 सालनि खां पोइ उहो माण्हू जॾहिं मूंसां गॾु ई हुयो त कंहिं माण्हू मूंखे चयो इहो ड्रामो तव्हांजो हो न, त हो शकी पियो थिए,
अलाह से वरी एतिरी इज़त कई आहे मुंहिंजी जो हर को सम्झंदा आहियूं त ड्रामो तव्हांजो हिन वक़्तु मां कंहिं ड्रामे में वरी कोई न बि कयां त बि केतिरी ड्रामो तव्हांजो आहे न इहो ईअं चवंदा आहिनि माण्हू पर मुंहिंजो न हूंदो आहे त बि माण्हू ते असरु आहे इंतज़ारु गाह खां पोइ अलहमदिल्ला पोइ मुसलसिल कमु कयो आहे न काफ़ी पर ॻाल्हि इहा त मोहबत पाए मन में मूंखे तॾहिं यादि पवंदो आहे बेत रंढा रोड़िया जन तुंहिंजो सराफ़ अणतो रोग आयो त माण्हू इज़त मूंखे तॾहिं कंदा जो मूंखे लालच ॾेई कंहिंसां साड़ न हुयो जिन साड़ कयो कोई बि कोन्हे 16 सालनि में कोई 2 महीने में भॼी वियो कोई 4 में भॼी वियो कोई 6 में भॼी वियो कोई साल में भॼी वियो पर मां 16 साल मुसलसिल कमु कयो तव्हां वटि मां ॾिसां थो त हिते असां जंहिं जॻह ते वेठा आहियूं तव्हांजो उताक बि आहे स्टूडियो बि आहे तव्हां वटि उहे सभु जदीद टेक्नोलॉजी सां रिलेटेड शयूं बि मौजूदु आहिनि इवन एडिटिंग तव्हां पाण बि कयो था तव्हांजो फर्ज़ंद बि करे थो मां सम्झां थो शायदि ॿियनि दोस्तनि वटि उहे सभु शयूं बि हिकु वक़्तु अवेलेबल कोन हुयूं जेके तव्हां वटि आहिनि अवेलेबल हिते इहो सबबु इहो आहे त मां हिन वक़्त ते कुझु न कमायो आहे हिन कम मां इन करे त मूं जदीद शयूं वठंदो आहियां जेके ॿ रुपया मिलंदा आहिनि त उहे शयूं वठंदो आहियां इन करे त मां ॿिए जे हथ जो कमु जेको ॿियो कंदो आहे न मुतमिल न थींदो आहियां हुन मां मूंखे डोर साहिबु चयो त बाबा ड्रामो जेको आहे एडिटिंग असां हिते कंदासीं कराची में तोखे पैसा ॾियूं था एडिटिंग जा भई सभु मूंखे पैसा न खपनि जेको हो एडिटिंग कंदो न उहा मुंहिंजे ॾांहुं जी मुंहिंजे मक़सद ई न थींदी मूंखे किथे संघार सॼी मुंहिंजो आलाप ॾियणो आहे किथे मूंखे अलॻि फ़िक्र जो आई जहिड़ी आहे किथे बि का शइ जहिड़ी आहे उहा होड़ो एडिटर मुंहिंजी कोन सम्झी सघंदो कहिड़ा नौजवान अदाकार आहिनि जिन पहिरियों दफ़ो तव्हांजे ड्रामे में कमु कयो खोड़ आहिनि साईं हीअ किताबु नाटक नगर में तव्हां ॾिसंदव न त कुझु जेके प्रोमिनेंट नाला हिन वक़्तु तव्हां ॾिसो था हैदर कादरी काफ़ी नालो पंहिंजो आहे हुनजो हैदर कादरी आहे शफ़ीक मंगी पहिरियों दफ़ो हुनखे रिकॉर्ड मां कयो हाणे यादि कोन त पर खोड़ रियाज़ सुंदर जो पहिरियों ड्रामो इंतज़ारु हा इलाही मां चयो काफ़ी तक़रीबन 50-60 खां मथे हूंदा लाड़काणे जा फ़नकार वॾा वॾा जेके थी विया आहिनि जेके इंट्रोड्यूस मां करायो पंहिंजे ड्रामनि में ऐं ख़ुदि शबनम नवाज़ असांजी आर्टिस्ट सिंध जी सुठी आर्टिस्ट उन जो पहिरियों ड्रामो त मूं कयो हितां न अहमद अॻ में PTV ते कंदो हा अहमद PTV ते अॻ में कंदो मुंहिंजा घणनि ड्रामो त उहो छा आहे जो जंहिंसां वरी उहो मिली थी वञे न हिकिड़ी अंडरस्टैंडिंग थी वञे हा जीअं फिदा मलाणो कंहिं दौर में आयो जॾहिं मूं ठाहियो एवज़ो ड्रामो STN जो पहिरियों ड्रामो त टेली फिल्म खां पोइ वरी STN जो ड्रामो जो ठाहियो त उहो मूं ॾे आयो त साईं तव्हां मूंखे पंहिंजो क्लब जो मेंबर कयो मूं वटि त कंहिं क्लब ई कान्हे चई उहो फनकार फ़ी वग़ैरह ॾींदा हूंदो न भई कोई फ़ी बि न भरींदो आहे चई पोइ बाक़ी तव्हां पाण में गॾु कींदा आहियो भई जंहिंजो सितारो मिलंदो आहे जंहिंजो सितारो मिलंदो उहो असांजो मेंबर आहे बाक़ी असां 52 ॿधण वारा आहियूं हर कंहिंजी पंहिंजी दुनिया आहे